बिरिया रोड जे बरोड़ा कॉलोनी वासी 10हीं क्लास जो शागिर्द सनाउल्लाह पुट ग़ुलाम नबी बरोड़ो गुज़र ॾींहं खां पुरस्टार तौर ते गुम संदसि वार सख़्तु परेशान भाउ शकील बरोड़ो जो चवणु आहे त सनाउल्लाह घर खां गुज़िरियल ॾींहुं शाम जो निकितो त वापसि नाहे पहुतो। असांजी कंहिंसां का दुश्मनी नाहे, हर हंधि ॻोल्हा कई आहे पर को बि ॾस पतो नाहे पियो। ओचितो भाउ जे गुम थियण ते तमामु घणा परेशान आहियूं। बिरिया रोड थाणे ते शागिर्द जे गुम थियण जी एनसी दाख़िल ॻोल्हा में मदद जी अपील। इन सिलसिले में गुम थियल शागिर्द जे भाउ अमजद अली बरोड़ो ॿुधायो त असां ॻोठ ख़ुदा बख़्श बरोड़ा जा रहवासी आहियूं, जॾहिं त हाणे बिरिया रोड जे बरोड़ा कॉलोनी में रहंदा आहियूं। गुज़िरियल ॾींहुं सुबुह भाउ ॿारनि खे मोटरसाइकिल ते खणी कंडियारो डॉक्टर वटि दवा वठणु वियो, जितां ही शाम 5 बजे घर वापसि आयो। घर मोटरसाइकिल में मोबाइल फ़ोन रखी चयो त मां अचां थो, जंहिं बाद ही घर खां ॿाहिरि वियो त वापसि नाहे आयो। हुन वधीक ॿुधायो त असां भाउ जे मिटनि माइटनि तोड़े हिन जे दोस्तनि में ॻोल्हा कई पर किथां बि को ॾस पतो नाहे पइजी सघियो। SSP नुशा फ़िरोज़ समेत वसवारनि खां मुतालबो कयो आहे त फ़ौरी तौर ते भाउ जी ॻोल्हा में मदद करे बेचैनी ख़तमु कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।